नाज़रीन, तकरार ड्रामे जूं अचण वारियूं क़िस्तूं ॾाढियूं इंट्रस्टिंग ऐं सनसनीखेज़ ऐं बहितरीन थी चुकियूं आहिनि। हाणे तकरार ड्रामे जेका एपिसोड ईंदियूं ऐं बहितरीन ऐं धमाकेदार अचण वारियूं आहिनि ऐं तव्हांखे इन शइ जो बेसब्री सां इंतज़ार आहे। इन शइ जी मूंखे बिल्कुलु ॼाण ऐं ख़बर आहे ऐं उन्हनि खे बि ख़बर आहे जेका तकरार ड्रामो रिकॉर्ड कंदा आहिनि। सभई अदाकार हिन टाइम कोई बि अहिड़ी ख़ासि वीडियो नथो ॾिए जेको तव्हांजी मालूमात में इज़ाफ़ो करे। इन जे करे असां तव्हांखे वॾे तजुर्बे जे हिसाब सां तव्हांजे साम्हूं वीडियो आणींदा आहियूं ऐं हर अपडेट ॾींदा आहियूं। तकरार ड्रामो सिंध टीवी जो जेको बि प्रोडक्शन हुजे ऐं जेका बि ड्रामा सीरियल सोप सीरियल या फिल्म टेलीफिल्म मूवी जे बारे में सभ खां पहिरियों उदासी टीवी ते तव्हांखे ख़बर मिलंदी आहे। इन करे तव्हांखे ॿुधायोसीं लगातार तव्हांखे बार बार इहा ई ख़बर ॾेई रहिया आहियूं त तकरार ड्रामो बंदि थी चुको आहे वक़्ती तौरु। तव्हां बि कमेंट कंदा आहियो त यार हीउ कॾहिं ऑन थींदो बाबा, हीउ सूमर खां स्टार्ट थी वेंदो। सूमर खां स्टार्ट कीअं बि करे कयो वेंदो ऐं सूमर जेको आहे दोस्तो सुबुह न बेड़ी सूमर आहे, न त ईद खां पोइ त पको ड्रामो स्टार्ट थींदो। ऐं ड्रामे जे इन जे करे बंदि थियो हुयो छाजे करे अदाकारनि खे रोज़ा हुया। इन वजह खां ॿी का वजह न हुई। उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।